एडी मन कर हलो 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 थकी जी पे आहियो काल काल निकरी गया है ए कृष्ण साकड़े ढोला साकड़े अपा हे मुल्क केड़ो आ अम्मा से जानी ये पंजी सिंध है हाँ पर अपा पंथ के थी दिसां पई त जेड़ो ई शहर जरसलमीर आ मासी मुझो भाउ ॾिसो सफ़ा लाश लॻो पियो आहे मासी कुझु को घर मासी पियो असांजो मरियासीं ऐसे ठणी हथ मुंह धो वुज़ू कर टे परी जी नमाज पढ़ मां तुम लाइ मानी खणी चा पहले के कम जे लाइ आई है ओहो त कम कया ए अब्बा तो मुंहिंजा भाउ तूं प्यालो करे वहीं छा केॾो पंधु करे मां तुंहिंजे लाइ सेठाणीअ खे वठी आयो आहियां अदा अदा हिकिड़ो मिंट त तरसे आ सब्र कर अदा सब्र कर अजा सादरियत सुने अतो जिंदा है मासी सेठाणी मारो कर मासी सेठाणी मारो कर हा 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 अपा हा बिस्मिल्लाह क्या थी पढ़ाई शुरू क्या थी पई पानी मासी सेठाणी मां तुझे थोरो कीअं लायां मानी कराए थोरो लाइन भी हो रही लू बारो कर सेठानी जे लाइ छेलो हिलाल कर ना 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 अपा ना छड़े उस छेले के हा अजायो न मल केर कोई कुकुड़ को भला ना 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 कुकड़ न को ओ छड़े उस कुकड़ के वरी इन्हें में भी देर लगे लू बारो कर सेठानी लाइ दाल खणिया ते तला दाल वनी पांजे मां के खारा मां छेले जो गोश्त खाईंदसे तोखे ख़बर न आहे छा सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी हिनू जेके तो बछड़ा सेठानी जे लाइ वरिता उन्हनि मां हिकिड़ो इहो हिलाल कयां छा छेला मुंहिंजे लाइ आंदा अथव हा मासी छेला तुंहिंजा आहिनि न न न न न मां हिकिड़ी 10 किलनि जो छेलो काॾो खाई सघंदसि इन करे छॾियो छेले खे का नंढी वॾी कुकड़ खणी पोइ उहा ई पचायो अदा ॾितल जेके साहुल को कुकड़ वरिता हुया मासी सेठाणी लाइ उन्हनि मां हिकिड़ो पोइ छा कुकड़ बि पहुचाए हा मासी छॾियो बाबा कुकड़ खे मूंखे दाल ई आणे ॾियो ऐं पेट में टुकड़ो विझो बारो कर दिलू ताड़ खणिया हा तकड़ो वञो ई न वञे सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।